मक़ाम मर्तबो बुलंद ऐं घटि थींदो आहे। पोइ जेकॾहिं कंहिंजी निस्बत चङी हूंदी, सुठी शइ इज़त ऐं मक़ाम वारी शइ ॾे हूंदी, त उन शइ जो वेलियो मक़ाम मख़लूक जी नज़र में, रब जी नज़र में बुलंद थींदो। पोइ जेकॾहिं निस्बत बुरी हूंदी, बेकार हूंदी, ग़िलाज़त सां हूंदी, त उन शइ जो मक़ाम एॾो ज़लील ऐं रज़ील थींदो। लेकिन अज़ीज़ो, जंहिं बि शइ जी निस्बत अल्लाह ॾे, उन जे रसूल ॾे, दीन इस्लाम ॾे आहे, उन शइ जो दर्जो रब साईं मख़लूक में सभिनि खां बुलंद कयो आहे। रब्बिल अव्वल जो महीनो पंहिंजे नाले जे करे फज़ीलत वारो कोन्हे। रब्बिल अव्वल जो महीनो मौसम जे करे फज़ीलत वारो कोन्हे। रब्बिल अव्वल जे महीने जी फज़ीलत इन जे करे आहे जो हिन महीने जी निस्बत हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे आहे। इन महीने में अल्लाह जा रसूल पैदा थिया आहिनि। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जब हिन महीने में दुनिया मां बुरको मटायो आहे। जंहिं महीने जे अंदर हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैदा थिया, गोया कि हिन महीने जे अंदर दुनिया मां कुफ्र, शिरक, बिदअत, ज़लाल, गुमराही सब खत्म थिया है। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नूरे हिदायत है। जॾहिं दुनिया में नूरे हिदायत महबूबे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो अचण थियो, त रब साईं महबूबे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करे हिन महीने खे भी शान वारो करे छॾियो। जिन जिन इंसानन महबूबे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ताल्लुक़ रखियो, त उन्हनि इंसाननि खे भी शान वारो करे छॾियो। हिकिड़ो आहे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मीलाद मुबारक, साईं जन जो ॼमण मुबारक ज़ाहिरी दुनिया में आमे फील में आया। ॿियो आहे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हक़ीक़ी तख़लीक़। हिकिड़ो सहाबी रसूल हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ पियो करे, अल्लाह जा रसूल, अवां कॾहिं ख़ल्क़िया वयो? त हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन सहाबी रसूल खे फरमाइनि था, मां अहिड़े वक़्त में मूंखे रब साईं पैदा फरमायो जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम आया पाणी ऐं उन मिटीअ में हुए। सब खां पहिरियां रब साईं कायनात जे अंदर महबूबे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पैदा फरमायो। आलम अरवाह में हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तअज़ीम जे करे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत जे उनवान सां जलसो पियो थिए, त उन अज़ीम शान आलम अरवाह जे प्रोग्राम में अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जा रूह इहो इक़रार पिया करनि त जॾहिं ही नबी महबूबे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में आयो, त उन नबीअ खां पोइ उन जा उम्मती उहो नबी सब उन जी कढ लगी पवंदा, हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तय्यब ते हलंदा, पंहिंजो तरीक़ो पंहिंजो नमूनो छॾे ॾींदा। त हिकिड़ो आहे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़ाहिरी मीलाद जेको रब्बिल अव्वल जे महीने में थियो आहे। लेकिन मीलाद जी ख़ुशी जेकॾहिं असां मीलाद खे ज़िंदगी जो मक़सद बणायूं, मीलाद खे ज़रूरी समझूं, मीलादी दीन इस्लाम जो मयार चऊं, त पोइ सीरत तय्यब महबूबे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महफूज़ न रहे। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ को इंसान दिल में तमन्ना करे
त मूंखे पुटड़ो ॼमे उन पुटड़े जा मुहांडरा नबीअ जहिड़ा हुजनि उन पुटड़े जा हथ नबीअ जहिड़ा हुजनि उन पुटड़े जो जहिड़ियूं अखियूं नबीअ जहिड़ियूं हुजनि उन पुटड़े जो हलणु नबीअ जहिड़ो हुजे इहा तमन्ना इहा दुआ करे लेकिन इहो त रब साईं जे अमर में आहे त रब साईं हिन इंसान खे कहिड़ो पैदा कंदो उन जूं अखियूं कीअं हूंदियूं उन जा कन कीअं हूंदा उन जो चेहरो मुहांडरा कीअं हूंदा उन जा हथ कीअं हूंदा इहो इंसान जे अख़्तियार जी ॻाल्हि कोन्हे लेकिन साॻी जॻह ते इंसान तमन्ना पियो करे त मूंखे रब साईं अहिड़ी औलाद ॾे जंहिंमें अखलाक नबवी हुजनि जंहिंजे अंदरि सीरत तय्यबा जी पाबंदी हुजे मूंखे रब साईं अहिड़ी औलाद ॾे जंहिंमें सुन्नत नबीअ जी पाबंदी हुजे त इहो मुमकिन आहे मां पंहिंजी औलाद खे पैदा थियण खां बाद अहिड़ी जॻह ते छॾियां जिथे हुननि खे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत सीरत सेखारे हुअ शइ मुमकिन न हुई लेकिन हीअ शइ मुमकिन आहे हाणे हिकिड़ा दोस्त मीलाद खे बुनियाद बणाए इश्क रसूल जो इज़हार था करें लेकिन हकीकत खां बेखबर है इन जो मिसाल समझो त हीअ मस्जिद शरीफ आहे ॿाहिरियां हिकिड़ो गैर मुस्लिम हिंदू आयो उन हिंदू खां पुछा कई वई त ही छा आहे चए मस्जिद शरीफ वरी सिख आयो उन खां पुछा कई वई त छा आहे चए मस्जिद शरीफ वरी दुनिया जो काफिर आयो यहूदी आयो नसारो आयो उन खां पुछा कई वई त छा आहे मस्जिद शरीफ लेकिन साॻी जॻह ते ॿाहिरां मुस्लमान आयो त उन खां पुछा कई वई त छा आहे मस्जिद शरीफ सभिनी हिकिड़ो ई जवाब ॾिनो त मस्जिद शरीफ आहे लेकिन मस्जिद जी फज़ीलत न हिंदूअ खे ख़बर आहे न सिख खे ख़बर आहे न काफ़िर खे ख़बर आहे त मस्जिद शरीफ जा आदाब छा आहिनि मस्जिद शरीफ में शोर न कबो आहे मस्जिद शरीफ में अदब एहतराम सां रहिबो आहे मस्जिद शरीफ में अल्लाह जो घर आहे जिथे इंसान रब ॾे मुतवजह थिए मस्जिद शरीफ खे रस्तो न बणाइबो आहे मस्जिद शरीफ में दुनिया जी गुफ्तगू न कबी आहे मस्जिद शरीफ में पलीती सां न रहिबो आहे इहो मुस्लमान खे ख़बर आहे हुन गैर मुस्लिम खे ख़बर न आहे आदाब जी मस्जिद जो अदब एहतराम जी ख़बर उन गैर मुस्लिम खे न आहे मुस्लमान खे आहे लेकिन मस्जिद खे सुञाणे पियो ईअं ई सम्झो त मीलाद जी त हर को ख़ुशी पियो करे लेकिन मीलाद खां पोइ महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया में पैगाम कहिड़ो ॾिनो अॼु जेकॾहिं दुनिया जे आशिक़ रसूल खां पुछा कंदव त महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ऐं सीरत छा आहे त उन खां कासिर हूंदो लेकिन मीलाद जी की खुशी अदीदो मीलाद जी खुशी जरूरी ना है जरूरत इन शय जी आ त अवां असां जे वजूद में महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत जरूरत इन शय जी आहे अवां जी खुशी अवां असां जो गम अवां असां जी दुनिया में उथड़ विहण माशरत अवां असां जो वापार तिजारत अवां असां जो पाड़ेसरनि हमसायनि सां हलण महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत जरूरत इन शय जी आहे अवां असां घर में अचूं हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत जे मुताबिक़ जरूरत इन शय जी आहे अवां असां खाधो खाऊं महबूब मुस्तफ़ा जी सीरत जे मुताबिक़ जेकॾहिं अवां असां आराम कयूं महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत जे मुताबिक़ जेकॾहिं अवां असां पंहिंजी ज़िंदगी जी ज़रूरत पूरी कयूं पिया त उहा हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत जे मुताबिक़ कयूं हाणे इहो हक़ीक़ी मीलाद आहे इहो हक़ीक़ी मीलाद आहे कल्ह हुते हाजी मोहम्मद कासिम चांग वारनि वटि जलसो हो उते असांजा उस्ताद हज़रत मौलाना साईं मीर मोहम्मद दामद बरकात अजीब ॻाल्हि कई चए हिकिड़ा दोस्त सिर्फ़ 12 महीने मीलाद मल्हाईंदा आहिनि सिर्फ़ 12 महीने मीलाद मल्हाईंदा आहिनि 12 महीने उन्हनि खे यादि ईंदो आहे त असांजो नबी बि आहे जेको पैदा थियो आहे लेकिन उन नबीअ जी पूरी तरह सां उनखे हिस्ट्री मालूम न हूंदी मीलाद एतिरो मल्हाईंदा जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ुशी कंदा लेकिन ख़ुशीअ में बि बेअदबी करे वेंदा खुशी में भी बेअदबी करे वेंदा हिकिड़ा दोस्त मीलाद सिर्फ़ 12 महीने मल्हाइनि था फरमायो त ॿिया उहे दोस्त आहिनि जेके मीलाद पंहिंजी ज़िंदगी जे हर लम्हे ते मल्हाइनि
चैसे वो किए भला मीलाद जिंदगी जे हर लम्हे ते किए था मल्हाइनि चे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत सां हुननि जी एडी अकीदत आहे हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तय्यबा सां हुननि जी एडी अकीदत ऐं मोहब्बत आहे जेकॾहिं वो इंसान जुती पियो पाए त पहिरियां सॼो पेर पियो हणे जेकॾहिं उन खां पुछूं पिया त जुतीअ में पहिरियां सॼो पेर छो दाख़िल कई चए मुंहिंजे नबीअ जी सुन्नत आहे मुंहिंजे नबीअ जे मां पंहिंजे नबीअ जी सुन्नत खे अपनायां थो ॼण नबीअ जो मीलाद मल्हायां थो जेकॾहिं उहो कपिड़ो पियो पाए त उहो कपिड़ो पहिरियां सॼी बाज़ू कपिड़े में दाख़िल पियो करे पुछा कई वियसि त छाजे करे तूं पहिरियां सॼी बाज़ू कपिड़े में दाख़िल पियो करे चए महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत आहे मां महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत ज़िंदा करे नबीअ जो मीलाद पियो मल्हायां जेकॾहिं उहो मानी पियो खाए त सॼे ग्रह सां खाए पियो वेही करे खाए पियो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ी करे खाए पियो ॿियनि इंसाननि सां दस्तरख़्वान ते गॾु पियो खाए जेकॾहिं पुछा पई कजे उन खां त इहो एॾो अमल तूं छाजे करे करे पियो चवे पियो मां महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत खे ज़िंदा करे हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मीलाद पियो मल्हायां जेकॾहिं उहो इंसान आराम पियो करे निंड पियो करे त निंड करण वक़्तु उन जो तरीक़ो इहो आहे त सॼे पासे ॾे मुंहुं पियो करे पंहिंजो सॼो हथु पंहिंजे गिटे ऐं गल जे हेठां रखे पियो सॼे पासे ॾे मुंहुं करे बिस्मिल्लाह पढ़ी करे सुम्हे थो हाणे जॾहिं उहो निंड पियो करे उन खां पुछूं पिया त तूं ईअं छो पियो आराम करे चए हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ऐं सीरत खे ज़िंदा कंदे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मीलाद हिकड़े पासे ॾांहुं 12 महीननि में मीलाद आहे जंहिं मीलाद में इंसान जे वजूद ते असर कोन थियो इंसान जे जिस्म ते असर कोन पियो इंसान जी दिलि ते असर कोन पियो ॿिए पासे ॾांहुं अहिड़ो मीलाद आहे जो ज़िंदगी जे हर लम्हे ते इंसान महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत कयो ऐं अहिड़ी मोहब्बत रखणु घुरिजे इंसान जो ताल्लुक एतिरो हुजे हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी रहमतुल्लाह अलैहि लिखनि था त एतिरो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ताल्लुक हुजे एतिरो ताल्लुक हुजे जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता इंसान निंड जी ऊंघ में हुजे पूरी आया निंड न हुजे निंड जी ऊंघ में हुजे हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो मुबारक हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र ख़ैर हिन जे कननि ते पहुचे त निंड जी ऊंघ में भी हिन खां दुरूद शरीफ निकिरी वञे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं अहिड़ा इंसान थी गुज़रिया आहिनि जिन महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत खे इन नमूने अपनायो हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत खे इन नमूने अपनायो थो पंहिंजी हर शइ कुर्बान कई थो इज्जत नफ्स कुर्बान कई थो पंहिंजी जाहो जलाल कुर्बान कई थो लेकिन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत खे ज़िंदा करण पोइ न छॾियो महबूब मुस्तफ़ा जो सहाबी आहे हज़रत हुज़ैफा यमानी महबूब मुस्तफ़ा जो सहाबी आहे लेकिन कंहिं जगह ते गवर्नर थी करे उन इलाइक़े जे इंसाननि खे दावत कई पोइ जॾहिं इलाइक़े जा वॾा ताजिर उन महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़क़ीर ऐं ग़रीब सहाबीअ सां गॾु दस्तरख़ान ते वेठा हू ताजिर ऐं वॾेरा दुनिया जे अंग्रेज़ जे रूप ते खाइनि पिया दुनिया जे लिबरल क़िस्म जी तइलीम जे मुताबिक़ खाइनि पिया ही सादड़ो सहाबी महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन ही तरीक़े जे मुताबिक़ खाए पियो जॾहिं खाई करे पूरो कए तॾहिं उन जो गिरह हिकिड़ो किरी पियो हेठि दस्तरख़ान ते हाणे उहो लुकमो जेको हेठि दस्तरख़ान ते किरियल हो उन खे खणी उन खे साफ़ करे वात में आंदे तॾहिं पोइ ग़ुलाम पियो चवे साईं अवां आम दस्तरख़ान ते कोन हो दुनिया जा ताजिर दुनिया जा वॾेरा दुनियादार इंसान तव्हांजे दस्तरख़ान ते आहिनि उहे छा महसूस कंदा त ही सहाबी रसूल नऊज़ बिल्लाह मिन्हा भुखियो आहे जो हेठा खणी गिरह खाए थो जॾहिं साफ़ गिरह पियो आहे अवां उहो साफ़ लुकमो खाओ ऐं उहो सहाबी रसूल फरमाए थो त हिननि दुनिया जे ग़लीज़ ऐं सादड़नि इंसाननि जे करे मां महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत खे न पियो छॾे सघां दुनिया जा इंसान छा बि चवनि मूंखे नबीअ जी सुन्नत दुनिया जे इंसाननि खां वधीक नबी जी सुन्नत दुनिया जे इंसाननि खां वधीक ही महबूब मुस्तफ़ा जा सहाबी हा जिन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत सां एतिरी मोहब्बत रखी हज़रत अबू महज़ूरा रज़ियल्लाहु अन्हु ही महबूब मुस्तफ़ा जो सहाबी आहे लेकिन मुअज़्ज़िन रसूल भी आहे अल्लाह जे रसूल जी ख़िदमत में आयो आहे नंढड़ी उमिरि अथसि महबूब मुस्तफ़ा हज़रत अबू महज़ूरा खे ॾिठो त हज़रत बिलाल जी आज़ान जा आवाज़ कढे पियो आल करे पियो जॾहिं हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन
फरमायो इन ॿारनि खे पकड़े चो तॾहिं हज़रत अबू महज़ूरा रज़ियल्लाहु अन्हु बि पकड़जी आयो आहे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अबू महज़ूरा खां पुछनि था कीअं पियो आल करे हज़रत अबू महज़ूरा आज़ान चवण शुरू कई जॾहिं अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह ते आयो तॾहिं अॻियो अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह चए हुज़ूर जन 4 दफ़ा इहे कलिमात हज़रत अबू महज़ूरा खां चवराया चे कीअं पियो चवे चे साईं अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह चे कीअं पियो चवे चे अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह चे कीअं पियो चवे चे अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह 4 दफ़ा इहे कलिमात हज़रत अबू महज़ूरा चया आहिनि लेकिन महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन नंढड़े सहाबी हज़रत अबू महज़ूरा जे उन हीअ कलमनि खे ॿुधो ऐं हक़ीक़ी ईमान उन जी दिलि जे अंदरि अची वियो उन हज़रत अबू महज़ूरा जे वारनि खां महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पकड़े वेठा हुआ हाणे जॾहिं हज़रत अबू महज़ूरा महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन हीअ हथनि मुबारकनि जी सआदत हासिल कई जेके हज़रत अबू महज़ूरा जे वारनि खे लॻा हाणे जॾहिं हज़रत अबू महज़ूरा पंहिंजी सॼी ज़िंदगीअ में वार न पियो कटराए वॾा वार हज़रत अबू महज़ूरा खे हा जेके जिस्म जे तमामु ड्रेग ते काफ़ी हूंदा हुआ पंहिंजे वारनि खे ॿधी करे रखंदो हो कंहिं पुछा कई त अबू महज़ूरा तूं वार छो न पियो कटाई वार छो न पियो कूड़ाए तॾहिं हज़रत अबू महज़ूरा चए पियो मां वार कटाए ऐं कूड़ाए त सघां थो मूंखे इजाज़त आहे लेकिन उहे वार मां किथां आणींदुमि जिन वारनि खे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हथ लॻल हुजे इहे महबूब मुस्तफ़ा जा सहाबी हा जेके हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत पिया करनि तंहिंजे करे रब साईं क़ुर में फरमायो आमिनू कमा आमन नास ईअं अवां नबीअ ते ईमान आणियो जीअं हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जमात नबीअ ते ईमान आणी तंहिंजे करे अज़ीज़ो जंहिं बि शइ जी निस्बत महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे थी वेंदी उन शइ जो शान दुनिया जे आम शयुनि खां मथे थी वेंदी उन शइ जो मक़ाम दुनिया जे आम शयुनि खां मथे थी वेंदी अमा उलमा खां ॿुधो हूंदो हज़रत जुनैद बगदादी दुनिया जो पहलवान हो लेकिन अॼु दुनिया उन जुनैद खे क़ादरी सिलसिले जो बुज़ुर्ग चवंदी आहे उन जुनैद खे दुनिया जे वॾे मुतक़ी इंसाननि मां तसवुर कयो वेंदो आहे लेकिन हज़रत जुनैद दुनिया जो पहिरियां पहलवान हो इन खे रब साईं एॾी विलायत ऐं एॾो दर्जो कीअं पियो ॾे हाणे हज़रत जुनैद रज़ियल्लाहु अन्हु अहिड़े ख़ानदान अहिड़े इलाइक़े में आहे जिथे बादशाह हज़रत जुनैद खे पहलवान करे मुक़रर पियो करे ही बादशाही पहलवान आहे जंहिंजी परवरिश बादशाह पियो करे हिकिड़े ॾींहुं बादशाह ऐलान कयो त मुंहिंजे पहलवान सां केरु विढ़ंदो हिकिड़े पासे ॾांहुं बादशाही पहलवान जुनैद हुयो मुंहिंजे पहलवान सां केरु मल विढ़ंदो मुंहिंजे पहलवान सां केरु मल विढ़ंदो मुंहिंजे पहलवान सां केरु मल विढ़ंदो हाणे ही मल जो ऐलान बादशाह करे पियो हिकिड़े ॾींहं ते बादशाह जे साम्हूं हिकिड़ो पोहड़ो हॾनि जी मुठ अची करे बादशाह जे साम्हूं बीहे पियो बादशाह खे अर्ज़ पियो करे बादशाह साहब तुंहिंजे पहलवान सां मल मां विढ़ंदुसि बादशाह चयुसि तूं कीअं विढ़ंदे तूं त हॾनि जी मुठ आहे तूं त उमिरि में पोहड़ो आहे ही मुंहिंजो पहलवान जेको बादशाही खाधा पियो खाए ताक़तवर ऐं नौजवान आहे जेके महफ़िल में माण्हू वेठा हुआ उहे उन पोहड़े ते खिली रहिया हुआ ही पोहड़ो हुन बादशाही पहलवान सां कीअं विढ़ंदो लेकिन उहो पोहड़ो पियो चवे बादशाह खे बादशाह मल खे ताक़त जो नालो न आहे मल तजुर्बे जो नालो आहे मां पंहिंजो तजुर्बो इन मल में आंदो आहे तंहिंजे करे मां मल तुंहिंजे पहलवान खां मारे वेंदुसि जेकॾहिं अॼु पंहिंजे पहलवान खे मूंसां न पियो विढ़ाए त अॼु खां पोइ बादशाह करे इहो ऐलान न कजांइ चैलेंज न कजांइ त मां मल जो मलाखड़ो करायां पियो हाणे जॾहिं बादशाह हर पासे खां कमज़ोर थियो ॻाल्हियुनि जे अंदरि तॾहिं बादशाह दावा कई चलो ठीकु आहे हिन पोहड़े जो मुक़ाबिलो मुंहिंजे पहलवान जुनैद सां थींदो लेकिन फलाणे ॾींहं ते फलाणी जॻह ते थींदो जॾहिं उहो ॾींहुं ऐं उहा जॻह आई त उहे इंसान समूरा उन इलाइक़े जा उते गॾु थिया हाणे हिकिड़े पासे ॾांहुं पोहड़ो इंसान आहे ॿिए पासे ॾांहुं बादशाही मल आहे मलाखड़ो ॾिसण जहिड़ो आहे खोड़ रोशे कोरिया उन मलाखड़े खे ॾिसण जे लाइ आया जॾहिं मल वेहण जे लाइ आया तॾहिं जाठा लॻा हिकिड़े पासे ॾांहुं जुनैद हो ॿिए पासे ॾांहुं उहो पोहड़ो हो हाणे हज़रत जुनैद खे उहो पोहड़ो चवे पियो कन में जुनैद मां मल कोन विढ़ंदो आहियां मां मल कोन आहियां मां पोहड़ो ऐं कमज़ोर आहियां तोखे ख़बर आहे त मां साह खणण खां कासिर आहियां मुंहिंजी उमिरि एतिरी आहे जो हिन वक़्तु मां पंहिंजी तबियत ऐं सिहत जे एतबार सां ख़ुशि न आहियां लेकिन जुनैद मूंखे हिकिड़ी मजबूरी हिन मल में गॾु कयो आहे मल में आयो आहियां चए कहिड़ी मजबूरी खणी आई आहे तोखे चए मूंखे मजबूरी
मजबूरी इहा आहे त मां सैयद ज़ादो आहियां मुंहिंजी इज़त इहा न आहे जो मां दुनिया जे दर दर ते वञी सुवाल कयां छो त सैयद आहियां हाणे जेकॾहिं तूं हेठां थी पवंदे मां मथां थी पवंदुसि तुंहिंजी त इज़त उहे वधियल आहे मूंखे बि इनाम मिली पवंदा मुंहिंजे बचनि जो बि गुज़र सफ़र थी वेंदो 2-4 दफ़ा इहा ॻाल्हि उहा पोड़े उन हीअ जुनैद बगदादी खे कई जॾहिं हज़रत जुनैद जे कन में इहा ॻाल्हि 2-4 दफ़नि खां पोइ असर कयो तॾहिं जुनैद उन कोड़े खे चवे थो 2 जाठा ज़ोर वारा मां तोखे हणंदुमि 2 जाठा ज़ोर वारा तूं हणजांइ पोइ आख़िरी जाठे में मां हेठो थी पवंदुमि तूं मथो थी पहुंजां हाणे जॾहिं बादशाही मलाखड़ो शुरू पियो थिए हाणे उहो कोहड़ो हज़रत जुनैद खे केरे करे जुनैद हेठो पियो थिए जेको बादशाही पहलवान हो उहो पोड़ो मथो पियो थिए हुकरूं लॻी पई वञनि वॾा एज़ाज़ इनाम हिन पोड़े खे मिलनि पिया जॾहिं बादशाह जे साम्हूं जुनैद आयो त बादशाह चयो जुनैद अॼु तूं हाराए छॾियो मां बादशाह जी इज़त जो ख़्यालु न कई तॾहिं हज़रत जुनैद बगदादी चयुसि बादशाह अॼु मूं हारायो न आहे अॼु मूं खटियो आहे बादशाह हैरत में पइजी वियो त कीअं तूं खटियो आहे सभु इंसाननि तोखे ॾिठो त तूं हारायल हेठां हुए तूं कीअं पियो चवे त मां खटियो आहे तॾहिं हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह फरमाए पियो हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह बादशाह के फरमाए पियो अॼु मां ईअं खटियो आहे जो हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़ानदान जो क़दुरु कयो आहे इन जे करे मां पाण खे हेठां करे पोड़े खे मथां कयो आहे जो हू सैयद हो नबीअ जे ख़ानदान जो हो हाणे अज़ीज़ो रब साईं उन जुनैद जे इन अमल जे करे हुन खे क़ादरी सिलसिले जो बुज़ुर्ग बणाए छा मक़सद त जंहिं बि शइ जी निस्बत अल्लाह ॾे उन जे रसूल ॾे थींदी उन शइ जो मक़ाम बुलंद थींदो तंहिंजे करे अज़ीज़ो अवां असां पंहिंजी निस्बत महबूबे मुस्तफ़ा ॾे अवां असांजो तालुक़ हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजा दरगाह हाले शरीफ जा बुजुर्ग हज़रत हाफ़िज़ महमूद असद रहमतुल्लाह अलैह उन्हनि जी ख़िदमत में को माण्हू उम्रे तां वापसि आयो अची रुमाल पेश कए जॾहिं रुमाल हज़रत हाफ़िज़ साहब रहमतुल्लाह अलैह जी ख़िदमत में आंदे तॾहिं उन रुमाल खे चुमी ॾिनो अखियुनि ते रखियो मथे ते रखियो तॾहिं हिकिड़ी मजलिस में वेठल फ़क़ीर चयो साईं ही रुमाल त पाकिस्तान मां ठही करे सऊदी वेंदो आहे पाकिस्तान जे रुमाल जी एतिरी पिया इज़त कयो तॾहिं हज़रत हाफ़िज़ महमूद असद रहमतुल्लाह वक्त जो उन दरवेश चयो त तूं बज़ाहिर हिन खे पाकिस्तान जो रुमाल ॾिसे पियो लेकिन मुंहिंजी निस्बत ऐं मुंहिंजो नज़र हिन रुमाल ते इन जे करे आहे जो हिन खे मदीनतुर रसूल हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शहर जी हवा लॻी आहे जंहिं शइ खे महबूबे मुस्तफ़ा जे शहर जी हवा लॻंदी असां उन खे पंहिंजे अखियुनि जो ताज सम्झूं हिकिड़ो दफ़ो वञनि पिया उम्रे जे सफ़र में पोइ जॾहिं उन मदीने पाक जे अंदरि जेके साथी हुया उन्हनि जो ख़्यालु थी पियो साईं पाण गिदरो वठूं पोइ इहो गिदरो वरितो उन गिदरे खे ख़रीद कयूं जॾहिं उन गिदरे खे कटे करे ठाहियूं त हिकिड़े साथी कटे करे उन गिदरे जे गिदरे खे अची करे वात में रखियो उहो साथी चवणु लॻो हीउ त ॾाढो कौड़ो आहे जॾहिं उन जा इहे लफ़्ज़ हा तॾहिं उन वक़्त जे जुनैद हज़रत हाफ़िज़ महमूद असद रहमतुल्लाह अलैह पंहिंजी अशद आंगुर खणी उन इंसान जे चपन ते रखी आहे जे ख़ामोश थी वञ हीअ महबूबे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शहर जी शइ आहे हिन जो ऐब बर्दाश्त न थींदो पाण उहो गिदरो खल सूदो बिज सूदो कौड़ो खाई विया खीसे मां रक़म कढी करे साथियुनि खे ॾिनो चए जेका शइ अव्हांखे पसंदि अचे वञी वठो लेकिन महबूबे मुस्तफ़ा जे शहर जी शइ जो ऐब बर्दाश्त न छाजे करे जंहिं शइ जी निस्बत अल्लाह ॾे उन जे रसूल ॾे आहे उन जी इज़त मुस्लमान जे मथां लाज़िम ऐं जेको इंसान उन जी इज़त कंदो रब वरी उन जी इज़त करे इहे ई सागा हज़रत हाफ़िज़ महमूद असद रहमतुल्लाह अलैह पंहिंजे घरड़े में हिकिड़ी ख़ासि रिली हूंदी आहे हिकिड़ो दफ़ो को आलिम सगोरो आयो उलमा जी ॾाढी इज़त कंदा लेकिन हिकिड़ो आलिम सगोरो आयो अचानक हुन जो पेर उन रिलीअ ते पइजी वियो त पाण ॾाढो कावड़ में अची विया फरमायो पुट इन रिलीअ ते पेर न रख उन आलिम सगोरे पुछो साईं हिन रिलीअ जे अंदरि कमाल कहिड़ो आहे चए हीअ रिली उहा आहे जंहिं ते मां टैप रखी करे क़ुर पाक जी तिलावत ॿुधंदो आहियां तंहिंजे करे मां जीअं क़ुर जो एहतराम कंदो आहियां
तीअं ई उन टेप जो बि एतिराम कंदो आहियां जंहिं मां क़ुरान ॿुधंदो आहियां मां तीअं ई उन रिलीअ जो एतिराम कंदो आहियां जंहिं ते इहा टेप रखी करे क़ुरान पाक ॿुधंदो आहे इहो थी अदब इहा थी निस्बत हाणे जंहिं शइ जी निस्बत अल्लाह ॾे उन जे रसूल ॾे दीन इस्लाम ॾे थी वेंदी उन शइ जो रुतबो दर्जो रब साईं वधाए छॾे तंहिंजे करे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पारत कई आहे न उम्मत खे पंहिंजे आलिमनि जे बारे में छो त आलिम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा वारिस आहिनि हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा वारिस आहिनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वारिसनि जी पारत महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कई आहे छो त हिन उलमा जी निस्बत अल्लाह जे रसूल सां उलमा जी निस्बत अल्लाह जे रसूल सां है पाण छा फरमायो फरमायो कुन आलिमन माण्हू पहिरें नंबर ते अहिड़ी कोशिश करे जो पाण अची करे तालिब थी करे पढ़े ऐं आलिम थी वञे जेकॾहिं आलिम न पियो थिए त पोइ उन्हनि आलिमनि जूं ॻाल्हियूं ॿुधे जेकॾहिं ॻाल्हियूं न पियो ॿुधे त उन्हनि आलिमनि सां मुहबत करे जेकॾहिं मुहबत बि नथो करे त पोइ पंजो न थिए जो उन्हनि आलिमनि सां नफ़रत करे जेकॾहिं आलिमनि सां नफ़रत कए ॼण अल्लाह ऐं उन जे रसूल सां नफ़रत कए पोइ अल्लाह ऐं उन जे रसूल जी नफ़रत इंसान खे तरक़ी कोन ॾींदी बल्कि ज़िल्लत ऐं रुसवाई तंहिंजे करे अज़ीज़ो जंहिं बि शइ जी निस्बत अल्लाह ॾे उन जे रसूल ॾे दीन इस्लाम ॾे आहे उन शइ जी इज़त एहतराम असांजे मथां लाज़िम आहे मिसाल समझो लेकिन ही ॾिसजो ही पाठो आहे जेको क़ुरान पाक ते चढ़ियल आहे ही कागज़ आहे जंहिं ते क़ुरान पाक लिखियल आहे लेकिन अवां ॾिसंदा त ही पाठो बाज़ार में बि हूंदो आहे लेकिन अॼु रहल ते बि पियो लेकिन केर इंसान बाज़ार में वञे उते वञी पाठो खणी करे उनखे चुमे उनखे अखियुनि ते रखे उनखे सोणे नमूने सीने ते रखे त सभु इंसान चवंदसि यार आशिक़ ऐं मजनून आहे चरियो ऐं सादो आहे बाज़ार मां पाठा खणी चुमे थो बाज़ार मां कागज़ खणी चुमे थो हिन जो कहिड़ो अकुल आहे हिन जी कहिड़ी सम्झ आहे जो बाज़ार मां कागज़ खणी चुमंदो थो वठे लेकिन साॻो बाज़ारी पाठो जॾहिं खां वठी हिन क़ुरान पाक सां पाठे जो तालुक़ थी वियो जिल्द क़ुरान पाक जे में अची वियो हाणे ला यमस्सुहु इल्लल मुतहरून हाणे हिन पाठे जे लाइ महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अदब सेखारियो रब अदब सेखारियो दीन इस्लाम अदब सेखारियो आलिम सगोरन अदब सेखारियो पहिरियां त बाज़ार जे अंदर हो वाक़ई तुंहिंजे कदमनि में हो जॾहिं ही पाठो साफ़ पाक थी करे क़ुरान पाक सां तालुक़ में अची वियो जॾहिं खां वठी हिन क़ुरान पाक सां हिन पाठे जो तालुक़ थी वियो हाणे मुस्लमान जे मथां हिन पाठे जो एतिराम थी वियो त हिन कागज़ ऐं पाठे खे मुस्लमान बिना वुज़ू जे हथ न लाहींदो मुस्लमान बेख़्यालीअ में हथ न लाहींदो मुस्लमान हिन जी बेअदबी न कंदो जॾहिं हिन खे हथ लाहींदो पहिरियां हिन पाठे खे चुमी ॾींदो पोइ अखियुनि ते रखंदो पोइ सीने ते लाहींदो हिन पाठे जो क़दुरु क़ीमत हिन कागज़ जो क़दुरु क़ीमत इन जे करे थियो आहे जो हिन जो तालुक़ ऐं निस्बत क़ुरान पाक सां थी आहे अज़ीज़ो जेकॾहिं अवां सां बि पंहिंजो तालुक़ ऐं निस्बत क़ुरान पाक सां रखंदासीं रब अवां असांखे बि हिन क़ुरान पाक सां जीअं पाठे खे इज़त मिली आहे इन खां वधीक रब से अवां असांखे तंहिंजे करे जेके बि शयूं दीन इस्लाम सां वाबस्ता आहिनि उन्हनि जो एहतराम कजे उन्हनि जो एहतराम कजे जंहिं बि शइ जी निस्बत अल्लाह ॾे आहे उन जे रसूल ॾे आहे दीन इस्लाम ॾे आहे उन जो एहतराम कजे इन जो आम मिसाल मां ॾियां जेकॾहिं ड्राइवर आहे जेको रक्शो पियो हलाए जेको ट्रैक्टर पियो हलाए जेको कार पियो हलाए उन जे ज़हन में इहा शइ हुजे कॾहिं उहो राग ॿुधे पियो कॾहिं उहो ॿियो को सूफ़ी कलाम ॿुधे पियो लेकिन मस्जिद शरीफ़ साम्हूं अची वञे क़ुरान जो तालीम गाह मदरसो साम्हूं अची वञे त उते हू पंहिंजे राग जे आवाज़ खे बंदि करे जेकॾहिं इंसान पलीती हालत में है त मस्जिद में न अचे जेकॾहिं इंसान पंहिंजे उन चराईअ वारी हालत में आहे त मस्जिद में न अचे छो त मस्जिद मुक़द्दस शइ आहे क़ुरान पाक जी तालीम मुक़द्दस शइ आहे अवां असांजे मथां इन शयुनि जो एहतराम लाज़िम इन्हनि शयुनि जो एहतराम लाज़िम अज़ीज़ो जेकॾहिं अवां असां क़ुरान पाक जो ऐं दीन इस्लाम जे मनसूब शयुनि जो एहतराम न कंदासीं त पोइ अवां असांजे लाइ हलाकत थी
जेकॾहिं अवां असां इन निस्बतुनि जो क़दुरु करे एतिराम कंदासीं त अवां असांजी इज़त जो बाइस थींदो। आख़िरी वाक़ियो ॿुधायां मां अवां खे त जेकॾहिं अवां असांजो रब सां तालुक जेका शइ रब ॾे मनसूबा उन सां तालुक हूंदो त अवां असांजी आख़िरत बि बहितर थींदी। बीबी ज़ुबैदा हारून रशीद जी घरवारी जंहिं औरत जे अंदरि सखा ॾाढी रखियल। अॼु बि जेकॾहिं केरु मके पाक में अरफात मिना जे पासे वेंदो उते ज़ुबैदा नहर आहे जंहिं वक़्त में हाजिन खे पाणी जी सहूलियत न हूंदी उन वक़्त में ज़ुबैदा नहर खोटाए करे हाजिन खे पाणी ॾिनो हो। जेके काबतुल्लाह जो हज पिया करनि उन जो ज़ुबैदा ख़िदमत पई करे। लेकिन ज़ुबैदा जॾहिं वफ़ात करे वई आहे उनखे हिकिड़ी औरत ख्वाब में ॾिसे पई, ज़ुबैदा तूं दुनिया जो जहान छॾे वए, तुंहिंजे रब तोसां कहिड़ो मामिलो कयो? चए ज़ुबैदा तूं त ख़ुशि नसीब हुई, दुनिया में तूं वॾी सखा कंदी हुई, सखा जे करे तोखे तुंहिंजे रब बख़्शो हूंदो। उहा माई ज़ुबैदा उन माई खे चए पई ख्वाब जी कैफ़ियत में त मूंखे रब साईं सखा जे करे कोन बख़्शो आहे, मां सखा कंदी हुअसि लेकिन मुंहिंजी सखा में कॾहिं कॾहिं रिया अची वेंदो हो, रिया जे करे अमल मुंहिंजो ज़ाया थी हो। लेकिन हिकिड़ो दफ़ो मूंसां अहिड़ो मामिलो थियो जो मां दस्तरखान ते वेठी हुअसि, मुंहिंजूं सहेलियूं मुंहिंजूं नौकिरियाणियूं सभु दस्तरखान ते हुयूं, मां मानीअ जो लुकमो भरे करे वात जे वेझो आंदुमि। अचानक मस्जिद शरीफ़ मां आज़ान जो आवाज़ आयो, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। मां ज़ुबैदा खे दिलि में रब जी अज़मत एतिरी वहिजी वई जो मां पंहिंजो गिरह वात तां वापसि करे उन छबी ऐं पिंडीअ ते रखियो आहे। हाणे मां पंहिंजे सहेलियुनि खे बि इशारो ॾिनो त सभु ख़ामोश थी वियो। मां पंहिंजे मथे ते पोती ठाती आहे, हाणे रब जो नालो आज़ान अदब एहतराम सां ॿुधी करे बाद में मानी खाधी आहे। जॾहिं मां रब जे साम्हूं पेश थियसि त रब साईं फरमायो हिन माई मां रब जे नाले जो एहतराम कयो आहे, इन जे करे हिन खे जन्नत ॾे। तंहिंजे करे अज़ीज़ो इंसान जेतिरो अल्लाह ऐं उन जे रसूल जो एहतराम कंदो, दीन इस्लाम जो एहतराम कंदो, एतिरो इंसान कामयाब। लेकिन अवां असांजो तालुक दीन इस्लाम सां एतिरो आहे जेके मोटियूं मोटियूं शयूं आहिनि जेके ज़िंदगी जी ज़रूरी शयूं दीन इस्लाम सेखारे पियो उन्हनि खां बि असां वाक़ुफ़ न आहियूं। न अज़ीज़ो मुस्लमान जो बुनियाद दुनिया जी शइ न आहे, दुनिया जे लिबरल क़िस्मनि जी ज़िंदगी न आहे, इताअत न आहे, लेकिन मुस्लमान जो बुनियाद दीन इस्लाम। तंहिंजे करे हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु अन्हु महबूब मुस्तफ़ा जा सहाबी फरमाईंदा हुआ, जीअं रब आसमान खां रिज़्क़ नाज़िल कंदो आहे तीअं रब आसमान खां दीन इस्लाम खे बि नाज़िल कयो आहे। पोइ रिज़्क़ नाज़िल करण वक़्तु रब साईं फ़र्क़ु न कंदो आहे, पोइ कारे खे बि मिलंदो, गोरे खे बि मिलंदो, मुशरिक खे बि मिलंदो, मुवाहिद खे बि मिलंदो, काफ़िर खे बि मिलंदो, मुस्लमान खे बि मिलंदो। रिज़्क़ नाज़िल करण वक़्तु रब मर्द औरत जो फ़र्क़ु न कयो आहे, अंधे मंडे जो फ़र्क़ु न कयो आहे, मुस्लिम गैर मुस्लिम जो फ़र्क़ु न कयो आहे। रब रिज़्क़ नाज़िल करण वक़्तु मख़लूक में हर कंहिंखे ॾे पियो, लेकिन जॾहिं दीन और रब साईं आसमान खां लाहे पियो उन वक़्तु रब साईं हिकिड़ो फ़र्क़ु रखियो आहे। दीन हर इंसान खे न मिलंदो, अछे कारे गोरे ते न आहे, दीन कंहिं अमीर ग़रीब ते न आहे, दीन कंहिं ख़ानदान ते न आहे। दीन इस्लाम नाज़िल करण वक़्तु रब साईं जंहिं बाने खां राज़ी हूंदो आहे उन बाने खे रब साईं दीन जी सम्झ नसीब कंदो, उन बाने खे रब साईं दीन जी सम्झ नसीब कंदो आहे। इन जे करे हदीस पाक में अचे पियो, मन युरिदिल्लाहु बिही खैरन युफ़क़िहु फ़िद्दीन, जंहिं बाने सां रब साईं भलाईअ जो मामिलो कंदो आहे उन इंसान खे रब साईं दीन जी सम्झ ॾींदो, दीन जी सम्झ ॾींदो आहे। तंहिंजे करे अज़ीज़ो दीन इस्लाम मोती ऐं हीरो आहे। दुआ है रब करीम अमा असांखे दीन इस्लाम जो क़दुरु नसीब फरमाए ऐं जंहिं बि शइ जी निस्बत अल्लाह ॾे आहे उन जे रसूल ॾे आहे, दीन इस्लाम ॾे आहे, उन जो एहतराम नसीब फरमाए। जीअं हीअं रब्बिल अवल जी निस्बत महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत ॾे आहे त हिन जो एहतराम अमा असांजे मथां लाज़िम आहे। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जो मक़सदु इहो आहे त इंसान महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवी करे। हाणे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवी में रब साईं एॾी कामयाबी रखी जो रब से फरमायो फाज़ फौज़न अज़ीमा, जेको इंसान नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवी कंदो रब उनखे कामयाबी जे अज़ीम दर्जे ते पहुचाए। दुआ है रब करीम हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत इत्तिबा गुलामी नसीब फरमाए। रब साईं हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हकीकी इश्क नसीब फरमाए। आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।